अस्सलाम वालेकुम सिंधी भाइरो सिंधी इन्फो चैनल सां गॾु आहियां अब्दुल क़यूम। दोस्तों चवंदा आहिनि त पाकिस्तान जी क्रिकेट टीम बेइतबारी आहे। ख़बर न लॻंदी आहे त कहिड़े टाइम बदिलजी वञे। क्रिकेट जी तारीख़ में पाकिस्तान जा कुझु दिलचस्प रिकॉर्ड बि आहिनि, उहे हिन वीडियो में ॾिसंदासीं। वीडियो खे लाइक कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब। अचो त हलूं था वीडियो जी तरफ़। दोस्तों क्रिकेट जी तारीख़ में डिघो ओवर पाकिस्तान जो आहे। हीउ ओवर मोहम्मद शमी बांग्लादेश के खिलाफ़ 2004 में हलायो, जंहिंमें 7 वाइड ऐं 4 नो बॉल हलिया। मिसबाह उल हक के सब टुक टुक सॾींदा हुआ। 2014 में मिसबाह अहिड़ो कारनामो कयो, सभु हैरान थी विया। टेस्ट जी तेज़ तरीन सेंचुरी मिसबाह आई, पर उहो रिकॉर्ड 2016 में ब्रेंडन मैकलम तोड़े वियो। पाकिस्तान जी क्रिकेट जी तारीख़ में सभ खां वधीक 0 ते आउट थींदड़ खिलाड़ी शाहिद अफरीदी आहे। अफरीदी 29 चकर 0 ते आउट थियो। पाकिस्तान जो वनडे मैच में वॾो स्कोर 391 आहे ज़िम्बाब्वे जे ख़िलाफ़, ऐं करिश्मो ॾिसो, इन इनिंग में पाकिस्तान जो सिर्फ़ु 1 आउट थियो। मिसबाह वाहिद प्लेयर आहे दुनिया जो जंहिं 42 फिफ्टियूं कयूं वनडे में, लेकिन सेंचुरी हिकु बि न करे सघियो। दोस्तों न त जेको 42 फिफ्टियूं हणी वेंदो आहे, प्लेयर हिकु अधु सेंचुरी ज़रूरु हणी वेंदो आहे। वसीम अकरम वाहिद प्लेयर आहे दुनिया जे क्रिकेट जो जंहिं जूं टेस्ट में 400 विकेटूं आहिनि ऐं हिकु डबल सेंचुरी सां गॾु। वसीम अकरम टेस्ट में डबल सेंचुरी बि हई आहे। सिंधी भाइरो, पाकिस्तान जी तारीख़ में सभ खां वधीक सेंचुरियूं सईद अनवर जूं आहिनि। सईद अनवर 20 सेंचुरियूं कयूं, लेकिन बाबर कढ अथसि। बाबर आज़म जूं हिन वक़्तु 11 हंड्रेड्स आहिनि। अफरीदी दुनिया जो वाहिद प्लेयर आहे जंहिं जूं क्रिकेट में 8000 रन्स आहिनि 350 विकेटनि सां गॾु। क्रिकेट जी तारीख़ में तेज़ तरीन बॉल शोएब अख्तर जो आहे। शोएब अख्तर 161.3 किलोमीटर जी स्पीड सां बॉल हयो, जेको अॼु ताईं रिकॉर्ड मौजूदु आहे। दोस्तों वीडियो खे तव्हां लाइक करे छॾियो हूंदो, चैनल खे बि सब्सक्राइब कयो हूंदो। बसि हिकु नंढी रिक्वेस्ट आहे, हिन वीडियो खे पंहिंजे उन्हनि दोस्तनि सां शेयर कयो जेके क्रिकेट सां दिलचस्पी रखनि था। हिन वीडियो खे व्हाट्सएप ते शेयर ज़रूरु कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।